أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا أنزلناه في ليلة القدر وما أدراك ما ليلة القدر ليلة القدر خير من ألف الشهر تنزل الملائكة والروح فيها بإذن ربهم من كل أمر سلام هي حتى مطلع الفجر رب اشرح لي صدري ويسر لي امري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحابه अजमईन अम्मा बाद इहा सूरह अल-क़दर ही सूरह क़दर जेका आहे 97 नंबर सूरह आहे क़ुरान जी इहा सॼी सूरह अल्लाह सुब्हानहु व तआला मुक़ररु कई आहे या ख़ासि कई आहे असांखे लैलतुल क़दर जे बारे में ॿुधाइण लाइ ॿियो को बि क़ुरान में कंहिं बि जॻह ते तव्हां न ॾिसंदव त का हिकिड़ी सॼी सूरह ख़ासि हुजे कंहिं ॾींहं लाइ या कंहिं राति लाइ सूरतुल जुमा आहे जंहिंमें जुमे जे बारे में ॿुधायल आहे पर उन जो बि आख़िरी 3 आयात आहिनि सूरत जुमा जो उन में जुमे जो ज़िक्र थियल आहे ॾींहं जो पर ॿी कंहिं जॻह ते क़ुरान में तव्हांखे कंप्लीट सूरह न मिलंदी त लैलतुल क़दर आहे छा अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे इहा हिकिड़ी सूरह में इन जी अहमियत छा आहे अल्लाह जे अॻियां इन जी अहमियत छा आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांखे छा ॿुधायो आहे ऐं असांखे इन राति में छा करणु घुरिजे उन जे बारे में अॼु थोरो ॻाल्हाईंदासीं सभ खां पहिरियां लैलतुल क़दर लेल जी माना राति आहे ऐं क़दर जी इलाही मानाऊं आहिनि का हिकिड़ी माना न आहे क़दर जी माना इलाही आहिनि जीअं वैल्यू आहे जीअं फ़रमान आहे डिक्री थी वई ऐं लिमिट थी वई अज़मत थी वई पावर थी वियो इलाही मानाऊं आहिनि क़दर जूं त अल्लाह ताला चए थो इहा कहिड़ी नाइट आहे क़दर वारी नाइट आहे लैलतुल क़दर वारी नाइट आहे हाणे सभ खां पहिरियां त इहा नाइट जेका आहे उहा आहे कॾहिं आख़िरी 10 ॾींहंनि में का बि नाइट जेका आहे उहा लैलतुल क़दर आहे इलाही तव्हां असांखे ओपिनियन मिलंदा आहिनि त इहा 27 जी राति आहे या इहा 23 जी राति आहे या 25 जी राति आहे या 29 जी राति आहे या इहा 21 जी राति आहे पर ई अल्लाह सुब्हानहु व तआला अगरि चाहे हा त असांखे ॿुधाए छॾिया त इहा कहिड़ी राति आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त मूंखे इहो यादि करायो वियो यादि हुई पर इहो अल्लाह सुब्हानहु व तआला पोइ मुंहिंजी इहे माना भुलरायो वियो ऐं मूंखे हाणे यादि न आहे त इहा कहिड़ी राति आहे पर इहे आख़िरी 10 रातिनि मां का हिकिड़ी राति आहे त इन राति में कहिड़ी अहिड़ियूं ख़ासि ॻाल्हियूं आहिनि ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे छो न ॿुधाइणु चाहियो आहे इलाही ॻाल्हियूं मिलनि थियूं पर हिकिड़ी अहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे जेका असांजे फ़ाइदे जे लाइ आहे अगरि अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे ॿुधाई आहे त छा थी आहे न ॿुधायो त जीअं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु खे चयो त हिकिड़े असाबी सुता पिया उनखे उथार त उहे निमाज़ पढ़नि त अली रज़ियल्लाहु अन्हु विया यकदमि उनखे उथारियऊं ऐं उन्हनि खे उथारियऊं ऐं वापसि आया त अली रज़ियल्लाहु अन्हु जे ज़हन में हिकिड़ी क्वेश्चन हुयो हिकिड़ो सुवालु हुयो अची पुछऊं त मूंखे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन छो चयो हालांकि को बि नेकी जो कमु हूंदो आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण कंदा मूंखे इहो छो चयो उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झ में न आई पोइ क्वेश्चन कयूं सुवालु कयूं या रसूल अल्लाह तव्हां मूंखे छो चयो हालांकि तव्हां नेकी जे कमनि में सभ खां पहिरियां तव्हां चवंदा त मां पाण कयां त मूंखे इहो सम्झ में न आयो त तव्हां मूंखे चयो उनखे उथारण लाइ त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चयो त अगरि मां हुनखे उथारणु वञा ऐं उहो सुस्ती जे करे या गहरी निंड जे करे उहो न थिया त उहो नबी जी नाफ़रमानी करे आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी डायरेक्ट नाफ़रमानी करे आहे जेको हिकिड़ो वॾो गुनाह आहे उहो हिकिड़ो गुनाह अज़ीम चइजे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उते हुया मौजूदु हुया ऐं उनखे उहो कुझु चवनि ऐं उहो को न करे त उहो असां बि जेको आहे वधीक गुनाह में अचनि इन करे मां तोखे चयो त तूं वञ उनखे वञी उथार ईअं ई अल्लाह सुब्हानहु व तआला अगरि असांखे ॿुधाए छॾिया त इहा 21 जी राति आहे या 25 जी राति आहे या 27 जी राति आहे ऐं अल्लाह जे अॻियां अल्लाह वटि इन राति जी जेका अहमियत आहे उहा वॾी इलाही अहमियत आहे त अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे ॿुधाए छॾिया ऐं असां इन राति ते सुता पिया हुजऊं हा पंहिंजी सुस्ती जे करे या असां शॉपिंग कंदा वतऊं आहे या असां पंहिंजी ज़िंदगीअ में मसरूफ़ हुजऊं आहे या असां बहस कयूं आहे या असां विढ़ूं आहे त उहो हिकिड़ो एक्टिव गुनाह थी वञे उहो हिकिड़ो गुनाह अज़ीम वॾो गुनाह थिए हा त अल्लाह सुब्हानहु व तआला चयो मां हिननि खे इन राति जो एॾो वैल्यू ॿुधायो उनखां पोइ बि इहे जेके आहिनि इन मशग़ले में लॻा पिया आहिनि त हिकिड़ो वॾो गुनाह हुजे हा इन करे इन में असांजी बि भलाई आहे त अल्लाह सुब्हानहु व तआला इहो न ॿुधायो त मख़सूसु इहा राति आहे कहिड़ी
त वैल्यू छा आहे, जीअं इलाही ओपिनियन, इलाही ख़्यालात मिलंदा आहिनि त इन राति ते जेको आहे हल्की हवा हलंदी आहे, थोरो झुड़ हूंदो आहे, न इहा गरम हूंदी आहे न थधी हूंदी आहे, ऐं ॿियूं बि इलाही शयूं आहिनि जेके ॿुधायूं वेंदियूं आहिनि। त उन जे बारे में बि थोरो ॻाल्हाईंदासीं, जेके इन जूं निशानियूं आहिनि इन राति जूं। असांखे निशानियूं न ॾिसणु घुरिजनि, इन राति जो मक़सदु छा आहे असांखे उहो पूरो करणु घुरिजे। इन राति मां कहिड़ो फ़ाइदो वठी सघां थो, इन राति मां तव्हां कहिड़ो फ़ाइदो वठी था सघो, ऐं इन राति जी ख़ुशूसियत छा आहे उन जे बारे में ॻाल्हाईंदासीं। त अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुरान नाज़िल फरमायो ॿिनि हिसनि में, ॿिनि पार्ट्स में। त हिन में अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो इन्ना अंज़लनाहु, हू जी मतिलबु आहे इहो रेफर करे थो अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुरान खे। त ॿिनि हिसनि में क़ुरान नाज़िल थियो। हिकिड़ो त 7 जन्नत खां वठी पहिरीं जन्नत ताईं अल्लाह सुब्हानहु व तआला सॼो क़ुरान एज़ अ टेबलेट किताब नाज़िल फरमायो, उनखे चवंदा अंज़लना। ऐं उतां 7 फस्ट जन्नत खां वठी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जेको नाज़िल थियो उहो 23 सालनि जे अरसे में नाज़िल थियो। त अल्लाह सुब्हानहु व तआला चए थो इहा उहा राति आहे जंहिंमें क़ुरान जेको आहे उहो 7 जन्नत, ओड़ी जॻह ते जिते कंहिंखे बि एक्सेस न, सिर्फ़ु मख़सूस अल्लाह सुब्हानहु व तआला जा फ़रिश्ता हुया ऐं अल्लाह ताला खे उन जॻह जी एक्सेस हुई, उतां नाज़िल थियो इन राति ते। उहा राति कहिड़ी हुई? उहा राति लैलतुल क़द्र जी राति हुई। उतां नाज़िल थियो ऐं फस्ट हेवन जेको 7 फस्ट स्काई या फस्ट जन्नत जेके चइजे, उते आयो। उतां खां पोइ 23 सालनि जे अरसे में धरती ते नाज़िल थियो। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां अल्लाह जे हुकुम सां जिब्राइल अलैहिस्सलाम उहो खणी आया। त हे उहा राति आहे जंहिंमें क़ुरान नाज़िल थियो। कोई चवंदा आहिनि त क़ुरान त 23 सालनि जी अरसे में नाज़िल थियो। त इन राति क़ुरान कीअं नाज़िल थियो? त उनजो जवाबु इहो आहे त इहो 2 हिसनि में नाज़िल थियो। अंज़लना चवंदा आहिनि त सॼो काशे सॼी नाज़िल थिए। नज़ल चवंदा आहिनि त पार्ट्स में नाज़िल थिए। जॾहिं फस्ट हेवन मां, फस्ट जन्नत मां 23 सालनि जी अरसे में नाज़िल थियो त उनखे असां चवंदा आहियूं नज़लना, माना उहो पार्ट्स में, थोड़नि पार्ट्स में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां वही आई। त उनखां पोइ इन क़दर जी माना छा आहे? क़दर जी जीअं मां चयो त इलाही माना आहियूं, जीअं इनखे चवंदा आहियूं वैल्यू, क़दर वारी राति, वैल्यू वारी राति, फरमान वारी राति, पावर वारी राति, ऐं इन राति जी हिकिड़ो लिमिट आहे ऐं हद वारी राति, हिकिड़ी लिमिट, हिकिड़ो टाइम बि आहे। त इहे सभु मानाऊं आहिनि इन राति जूं। हाणे इन राति ते अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो इहा राति जेका आहे ख़ैरुम मिन अल्फ़ि शहर। त इलाही मुफ़सरीन, इलाही माण्हुनि इनखे कैलकुलेट कयो आहे। कैलकुलेट करण खां पोइ चवंदा इहा जेका अल्फ़ शहर मतिलबु 1000 महीना, उनखे असां सालनि में अगरि तब्दील कंदासीं त उहे 83 साल ऐं कुझु महीना थियनि था। त इहे जेके आहिनि हिकु इंसान जी सॼी ज़िंदगी खां वधीक जी इबादत आहे। पर अल्लाह सुब्हानहु व तआला जो मक़सदु इहो ॿुधाइण जो न आहे त मां तव्हांखे ॿुधायां त 83 साल जी इबादत तव्हां कयो था, हिकिड़ो नफ़िल पढ़ो था त माना तव्हां 83 साल जी इबादत कई। किन माण्हुनि हिनखे सेकेंड्स में बि टाइम तब्दील कयो। हिकिड़ो सेकेंड अगरि हिन राति ते मिस था कयो त तव्हां तक़रीबन 6-8 कलाक मिस था कयो। हिकिड़ो मिंट मिस था कयो त तव्हां अलाए घणा ॾींहं मिस था कयो। पर इहा कैलकुलेशन जी राति न आहे, इहा इन शइ जी राति न आहे त असां इन शइ ते ज़िक्र कयूं या इन ते ॻाल्हायूं। अल्लाह सुब्हानहु व तआला चए थो ख़ैरुम मिन अल्फ़ि शहर, इहा 1000 महीननि खां बहितर आहे। ईअं नथो चए त मिस्लु मिन अल्फ़ि शहर, ख़ैरुम मिन अल्फ़ि शहर, 1000 महीननि खां बहितर आहे। जीअं असां कंहिंखे चवंदा आहियूं मुंहिंजो तूं त ॾाढो सुठो कमु कयो आहे, तूं ₹1,00,000 जो कमु कयो आहे। इन जो मक़सदु इहो न आहे त असां ₹1,00,000 कढी ॾींदा आहियूं। त हिकिड़ो फिगरेटिव लैंग्वेज, हिकिड़ी इहा शइ लैंग्वेज यूज़ कई वेंदी आहे। त अल्लाह ताला चए थो इहा 1000 महीननि खां बहितर आहे। असांखे अल्लाह सुब्हानहु व तआला ॿुधाए थो त तव्हांजी जेका उमिरि आहे, तव्हांजी जेका एज आहे, उहा बि जेका आहे एवरेज एज 80 साल हूंदी आहे या 70 साल हूंदी आहे, इन खां वधीक न हूंदी आहे। थी सघे थोरी वधीक हुजे, कंहिंजी घटि हुजे, पर उनखां बि वधीक इन राति जी वैल्यू आहे। ऐं असां उहा इबादत कयूं था त इन जो मक़सदु असां सॼी ज़िंदगी उहा इबादत कई। असां सॼी ज़िंदगी, अगरि मां हिकु दफ़ो बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ां थो त मां सॼी ज़िंदगी पंहिंजी बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ियो, उनजो सवाबु एतिरो आहे। अच्छा, इहो इन जे राति जो ख़ैरुम मिन अल्फ़ि शहर जो मतिलबु इहो आहे त इन राति जी जेका वैल्यू आहे उहा इहा आहे। हाणे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां फ़रिश्त जिब्राइल अलैहिस्सलाम क़ुरान नाज़िल फरमायो। जीअं तौरात आहे, इंजील आहे, ईसा अलैहिस्सलाम जे मथां या मूसा अलैहिस्सलाम जे मथां, इहे बि अल्लाह जा किताब आहिनि, इहे नाज़िल थिया, इहे बि अल्लाह जी तरफ़ां नाज़िल थिया। त उहे बि जिब्रील अलैहिस्सलाम खणी आया। ऐं जिब्रील अलैहिस्सलाम जो जेको मक़ाम आहे उहो मक़ाम जेको आहे उहो इलाही वॾो आहे फ़रिश्तनि में। त जिब्रील अलैहिस्सलाम जॾहिं जो कमु इहो हूंदो त अल्लाह जो पैगाम पंहिंजे अल्लाह जे नबियुनि ताईं खणी ईंदा अल्लाह जे हुकुम सां।
हाणे असांखे ख़बर आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ातिमुन नबी आहिनि, उन्हनि खां पोइ को बि प्रॉफिट को बि नबी न ईंदो धरती ते। त जॾहिं को बि नबी धरती ते न ईंदो त जिब्रील अलैहिस्सलाम जो धरती ते अचणु माना उनजो को अचण जो को मक़सदु नाहे, छो जो उन्हनि जो कमु हूंदो पैगाम खणी ईंदा अलाह जो। हाणे को नबी कोन्हे धरती ते त जिब्रील अलैहिस्सलाम न ईंदा, त जिब्रील अलैहिस्सलाम खे अल्लाह सुब्हानो ताला ख़ासि इन राति ते धरती ते मोकिलींदो आहे। इहो तव्हांजो बि जिब्रील अलैहिस्सलाम महिमान हूंदो आहे, मुंहिंजो बि महिमान हूंदो आहे। ख़ासि इन राति ते जिब्रील अलैहिस्सलाम अल्लाह जो क़रीब तर फ़रिश्तनि मां आहे ऐं पावरफुल फ़रिश्तो आहे, ऐं अल्लाह सुब्हानो ताला जो अहिड़ी जॻह ते हुनजो मक़ाम आहे सिदरतुल मुंतहा, राइट बाय सिदरतुल मुंतहा, उन जॻह ते हुनजो मक़ाम आहे। त ख़ासि अल्लाह सुब्हानो ताला जिब्रील अलैहिस्सलाम खे इन राति ते धरती ते मोकिलींदो आहे त तूं वञ ऐं माण्हू खे घुरनि था उहो उन्हनि खे ॾे। ऐं उन खां अलावा अल्लाह सुब्हानो ताला चए थो त ॿिया जेके बि फ़रिश्ता आहिनि उहे बि तनज़्ज़लुल मलाइकतु वर रूह, फ़रिश्ता ऐं रूह जेके आहिनि उहे ज़मीन ते लहंदा आहिनि। फ़रिश्ता जेके बि आहिनि, हाणे केतिरा फ़रिश्ता आहिनि, जीअं काबतुल आहे अहिड़ो ई काबा जेको आहे उहो सतें आसमान जे मथां हिकिड़ी जॻह आहे, उते फ़रिश्ता तवाफ़ कंदा आहिनि। उते हिकु फ़रिश्ता तवाफ़ कंदा आहिनि, तक़रीबन 70,000 फ़रिश्ता एट ए टाइम तवाफ़ कंदा आहिनि। ऐं हिकिड़ो फ़रिश्तो तवाफ़ करे वेंदो आहे त ज़िंदगी भर उनजो वरी उनजो नंबर न ईंदो आहे, माना एतिरी तादाद में फ़रिश्ता आहिनि। हदीस में इहो बि आहे त फ़रिश्ता एतिरी तादाद में इन राति ते नाज़िल थींदा आहिनि जेतिरो वारी जा दाणा आहिनि या नंढा पथर आहिनि ज़मीन ते, इन खां बि वधीक तादाद में। त अहिड़ा अहिड़ा जेके फ़रिश्ता आहिनि जेके अर्श जी चौधारी घुमंदा आहिनि, जेके असांजे लाइ इस्तग़फ़ार कंदा आहिनि, जंहिंजो धरती ते अचण जो को कमु नाहे, पर अल्लाह सुब्हानो व ताला सभिनि खे फ़रिश्तनि खे इन राति ते धरती ते मोकिलींदो आहे त वञो रहमतूं मुंहिंजूं खणी वञो, ऐं जेको माण्हू घुरनि था उहो मूं ॾे खणी अचो। त इन राति खे क़दर जी माना इहा बि चवंदा आहिनि त कंजेस्टेड या सोड़ी कंजेस्टेड नाइट, त फ़रिश्ता एतिरा ईंदा आहिनि जो स्पेस न हूंदी आहे कंहिं शैतान जी या कंहिं हुनजी बुराई जी का बि स्पेस न हूंदी आहे। इन राति ते हिकिड़ा फ़रिश्ता ईंदा आहिनि, ॿिया वेंदा आहिनि। ईअं न आहे त अल्लाह सुब्हानो ताला फ़रिश्ता मोकिले छॾिया बसि हिकु दफ़ो ई, न, सॼी राति फ़रिश्ता ईंदा आहिनि वेंदा आहिनि, ईंदा वेंदा आहिनि। चवंदा आहिनि हिकिड़ी ट्रैफ़िक हलंदी आहे ऐं का बि स्पेस न हूंदी आहे आसमान ऐं धरती जे विच में, एतिरे हद ताईं एतिरे तादाद में फ़रिश्ता रहंदा आहिनि जेके अनकाउंटेबल आहिनि, असां उन्हनि खे ॻणे नथा सघूं। उन खां पोइ अल्लाह सुब्हानो ताला फ़रमाए थो त ख़ैरुम मिन अल्फ़ि शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर रूह फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम, उहे सभु अल्लाह जे हुकुम सां लहंदा आहिनि ऐं उहे अल्लाह जे हुकुम सां रहमतूं खणी ईंदा आहिनि। ऐं उन खां पोइ अल्लाह ताला फ़रमाए थो सलामुन हिय हत्ता मत्लअल फ़ज्र। सलाम जी माना छा आहे? सलाम जी माना आहे पीस, अमन। सलाम जी माना आहे पीस, अमन ऐं सिक्योरिटी, सेफ्टी। सलाम जी माना इहा आहे। क़ुर में जेको सलाम यूज़ थियल आहे उहो कहिड़ियुनि कहिड़ियुनि हालतुनि में यूज़ थियल आहे, कहिड़ियुनि कहिड़ियुनि जॻहियुनि ते यूज़ थियल आहे। सलाम हिकिड़ो अल्लाह सुब्हानो ताला जो नालो बि आहे, जीअं अस्सलामुन मुअमिनुन मुहैमिनुन, इहो सलाम जेको आहे अल्लाह सुब्हानो ताला जे नालनि मां बि आहे। ऐं सलाम जेको आहे जन्नत खे बि चयो वेंदो आहे, दारुल सलाम क़ुर में यूज़ थियल आहे। त जन्नत बि हिकिड़ो पीस वारो मक़ाम, पीस वारी जॻह आहे, उनखे बि सलाम चयो वेंदो आहे। ऐं ॿियो सलाम चवंदा आहिनि त इब्राहिम अलैहिस्सलाम खे जॾहिं बाहि में विधो वियो त अल्लाह सुब्हानो ताला बाहि खे चयो त बरदुन व सलामुन, त थधी थी वञ ऐं पीस वारी, सलाम मतिलबु पीस वारी थी वञ इब्राहिम अलैहिस्सलाम लाइ। त चवंदा आहिनि सलाम जो मक़सदु इहो बि आहे त को ज़्यादा कान तव्हांखे ख़तरा हुजनि, तव्हांखे परेशानी हुजनि, पोइ इहो जेको अल्लाह जे तरफ़ां पीस आहे, अल्लाह जे तरफ़ां सलाम आहे, उहो हर शइ खे दूरि करे छॾे, हर शइ अमन वारी थी वञे, उनखे बि सलाम चवंदा आहिनि। ऐं ॿियो हिकिड़ो चवंदा आहिनि त जीअं उस्तादु आहे हिकिड़ो, कमांड बि, सलाम खे कमांड बि चवंदा आहिनि। त ग्रामर में, अरबी ग्रामर में इहो कमांड में बि यूज़ थियल आहे इन आयात में। त उनजी माना छा आहे? जीअं मिसाल जे तौर ते को उस्तादु आहे, उस्तादु बीठो आहे ऐं सभु शागिर्द ॻाल्हाइनि था, त उस्तादु उन्हनि खे चए थो चुप या ख़ामोश। त उस्ताद खे छा चवणु घुरिजे आहे त ख़ामोश थियो या चुप करे वेहो या तव्हां चुप करे नथा वेहो, न, पर हुन सिर्फ़ु हिकिड़ो लफ़्ज़ यूज़ कयो ख़ामोश, ऐं शागिर्द सम्झी विया, सभु ख़ामोश थी विया। त अल्लाह सुब्हानो ताला फ़रमाए थो सलाम, हे जेका राति आहे इहा सलामती वारी राति आहे, इन ते पीस वारी राति आहे। त इन में न तव्हां विढ़ो, अल्लाह जे तरफ़ां, अल्लाह सुब्हानो ताला जे तरफ़ां कमांड आहे, न इन में को आर्ग्यूमेंट हुजे, न इन में को झगड़ो हुजे, न इन में को ग़लति कमु हुजे, न इन में असां जेको आहे कूड़ ॻाल्हायूं, न को अहिड़ो अमल कयूं जंहिंसां अल्लाह सुब्हानो ताला नाराज़ थिए। त इहा अल्लाह सुब्हानो ताला जे अॻियां हिकिड़ी जेका राति आहे, इहा वॾी
वैल्यू वारी राति आहे, क़दुरु वारी राति आहे, ऐं इहा अलाह सुब्हानो ताला जी तरफ़ां असांखे गिफ्ट आहे। इहो हिकिड़ो तोहफ़ो आहे मुस्लमाननि खे क़यामत ताईं। त इन राति में पंहिंजो पाण खे असां बख़्शरायूं, माफ़ी वठूं अलाह सुब्हानो ताला खां, पंहिंजे लाइ, ॿियनि जे लाइ, मुस्लिम उम्मा लाइ। ऐं जेका शइ घुरे, जीअं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अगरि तव्हांजो बूट जी तस्मो जेको आहे उहो खपे, उहो बि अलाह खां घुरो। तव्हांखे रिज़्क़ खपे, पहाड़ जेतिरो सोन जो पहाड़ खपे, उहो बि अलाह खां घुरो। जेका बि शइ तव्हांखे राति खपे, खपे थी, उहा इन राति ते अलाह सुब्हानो ताला खां घुरो। अमूमन छा थींदो आहे, शयूं यादि न ईंदियूं आहिनि, त लिखी रखो। अच्छा, घुरण जो छा आहे तरीक़ो? रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो त इन राति ते बीहो, क़याम कयो ऐं अलाह सुब्हानो ताला खां घुरो, नफ़िल पढ़ो। इन राति में नवाफ़िल, इहा राति आहे नफ़िल। जीअं असां नंढा हूंदा हुआसीं त पोइ छा थींदो, असां इन राति ते 100 नफ़िल पढ़ंदा हुआसीं। असांखे ख़बर न हूंदी त नफ़िल जो असां पढ़ूं त था, पर इन जो मक़सदु छा आहे, छो था पढ़ूं। पर 100 नफ़िल पढ़ंदा हुआसीं, पोइ को थकिजी पवंदासीं, पोइ को चवंदो मां 2 नफ़िल तव्हांखां वधीक पढ़िया, 102 नफ़िल पढ़िया। त रेस लॻल हूंदी ऐं इहे शइ हूंदी। त नफ़िल पढ़ण जो मक़सदु इहो न आहे त मां सिर्फ़ु अल्लाहु अकबर चई, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन रहमान रहीम तकड़ तकड़ में पढ़ी, सजदा सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल अज़ीम तकड़ तकड़ में रकात पूरी करे, मां काउंट करे। न, इहा रेस न आहे, इहा हिकिड़ी मुक़ाबिलो न आहे। इहो हिकिड़ो अल्लाह सुब्हानो ताला जी रहमत आहे, अल्लाह ताला जी गिफ्ट आहे। असांखे इहा शइ सम्झणु घुरिजे त जेको बि इन राति ते सचे दिलि सां, सचे ईमान सां अल्लाह जे अॻियां बीहे थो, नफ़िल पढ़े थो, ऐं उहो सजदे में जॾहिं वञे थो ऐं अल्लाह सुब्हानो ताला खां दुआ थो घुरे, माफ़ी थो वठे, त अल्लाह सुब्हानो ताला फरमाए थो, या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त उनजे जेके बि पुराणा गुनाह आहिनि, पोयां गुनाह आहिनि, अल्लाह सुब्हानो ताला माफ़ थो करे छॾे। त सचे दिलि सां बीहण लाइ असांखे वज़ू करे इन राति में जेतिरा नफ़िल पढ़ी सघूं ओतिरा पढ़ूं, ऐं जेतिरो क़ुरान यादि आहे असां उहो नवाफ़िल पढ़ूं। ईअं बि थींदो आहे त जमात सां पढ़िया वेंदा आहिनि, पर ख़ासि इहा शइ आहे अल्लाह ऐं तव्हांजो कॉन्टेक्ट, अल्लाह सुब्हानो ताला सां मुंहिंजो कॉन्टेक्ट, अल्लाह सुब्हानो ताला तव्हांजो पर्सनल जेको कॉन्टेक्ट हुजे, उहो इन राति में उहो हुजे। न कि जमात में असां जॾहिं बीहंदा आहियूं त असां जमात सां ई पढ़ंदा आहियूं, सजदो असां इमाम जी मर्ज़ी सां कंदा आहियूं। पर हिन राति में अगरि तव्हां सजदा लंबा कंदव ऐं दुआऊं सजदे में घुरंदव त इहो तमामु बहितरीनु अमल आहे। त इन राति में अगरि माण्हू नवाफ़िल पढ़े, थकिजी पए, थोरो रेस्ट करे, वरी दुआऊं घुरे, वरी नवाफ़िल पढ़े, सजदा लंबा करे, सजदनि में दुआऊं घुरे, ऐं सभ खां बेस्ट दुआ जेका रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उम्मतुल मोमिनीन आयशा रज़ियल्लाहु अन्हा खे ॿुधाई, उहा आहे अल्लाहुम्मा इन्नका अफ़ूउन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्नी। इहा यादि करणु घुरिजे, इन जी माना यादि करणु घुरिजे, ऐं इहा दुआ जेका आहे उहा जेतिरी तव्हां पढ़ी सघो सॼी राति में, तक़रीबन राति हूंदी आहे 7 खां 8 कलाक, इन खां वधीक कलाकनि जी राति न हूंदी जिन मुल्कनि में असां रहूं था। बाक़ी थी सघे के मुल्क आहिनि जिते लंबियूं रातियूं हूंदियूं आहिनि, पर अॼुकल्ह हिन मौसम में 7 खां 8 कलाक मैक्सिमम राति हूंदी आहे। ॿियो अल्लाह सुब्हानो ताला चए थो त इहा राति जेका आहे उहा सलामुन इहा हत्ता मतलअल फजर, मतिलबु तुलू थियणु, जॾहिं जेसिताईं सिज निकिरे नथो तेसि ताईं। जीअं थींदी आहे हिकिड़ी पहिरीं फजर थींदी आहे, ॿी फजर, हिकिड़ी आज़ान ते रोज़ो बंदि थींदो आहे, वरी ॿी आज़ान थींदी आहे जॾहिं सिज निकिरंदो आहे। त हे राति जेका आहे उहा ख़तमु, क़दर वारी राति ख़तमु तॾहिं थींदी जॾहिं सिज निकिरंदो, जॾहिं रोशनी थींदी। त अल्लाह सुब्हानो ताला असांखे एक्स्ट्रा टाइम ॾिनो आहे। ऐं पोयूं जेको 1/3 ऑफ नाइट आहे, पोयों नाइट जेको पोयों राति जो हिसो आहे, पोयां 3 कलाक, पोयां 4 कलाक, उहे तमामु अहम हूंदा आहिनि। ऐं इन्हनि कलाकनि में निंड बि घणी ईंदी आहे, पर इन्हनि कलाकनि में अगरि तव्हां निंड फिटाईंदव ऐं अल्लाह जे अॻियां बीहंदव ऐं सचे दिलि सां, सचे ईमान सां अल्लाह सुब्हानो ताला खां माफ़ी वठंदव। माफ़ी कीअं वठिजे? माफ़ी ईअं वठिजे त अल्लाह सुब्हानो ताला जे अॻियां पंहिंजा गुनाह तस्लीम कजनि। असां अगरि माफ़ी वठूं था ऐं असां पंहिंजे गुनाहनि ते अड़ियल आहियूं, छो जो ॿियनि कॾहिं बि कुझु थींदो आहे त असां पंहिंजा गुनाह मञींदा न आहियूं। त अल्लाह ताला जे अॻियां असांखे पंहिंजा गुनाह मञणु घुरिजनि, एडमिट करणु घुरिजनि त या अल्लाह मां इहो गुनाह कयो आहे। जॾहिं इहो तव्हां गुनाह पंहिंजो मञींदव, एडमिट कंदव, त ऑटोमेटिक तव्हां ॾिसंदव तव्हांजी अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी ईंदा। त अहिड़े नमूने सां अगरि कोई माफ़ी वठे थो, रोए थो ऐं सजदे में माफ़ी वठी अल्लाह खां रोए थो, त उनजा पोयां सॼा गुनाह माफ़ थी था वञनि। ऐं नेक्स्ट ईयर हिकिड़ी लैलतुल क़द्र खां वठी ॿी लैलतुल क़द्र ताईं उनजे लाइ रिज़्क़, औलाद, सेहत, जेका बि शइ आहे साल लाइ उनजे लाइ लिखी थी वञे। इहा क़दर वारी राति आहे, साल जे लाइ उनजे लाइ उहा शइ लिखी थी वञे। ऐं इहा उहा राति आहे जेका ज़िंदगी चेंज थी करे सघे। साल